गंबट जे इदारे गिम्स में तालीमी अदबी सकाफती नुमाइश जॻहि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल क़ाइमु कया विया। तफ़सील लाइ ॾिसूं था हाकिम भट्टीअ जी हीअ रिपोर्ट। सिंध सुजान संगत तरफा गंबट मेडिकल इंस्टीट्यूट गिम्स में तालीमी सकाफती हुनरी मेलो लगायो, जंहिंमें गिम्स डायरेक्टर कैप्टन डॉक्टर रहीम बख्श भट्टीअ खे अजरक ऐं तस्वीरुनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। आयल प्रोग्राम में महिमाननि जो चवण हो त जेको तेलनि जे ज़रिए जंहिं स्टॉल ते बीठा हूं वो तेलनि जे ज़रिए तस्वीरूं ठाहींदियूं वञनि ऐं हितां जो क़ौमी हीरोज़ जूं। असां ये जेका इंडस्ट्री वाटर वारी ठाही आहे, असां इनखे इम्प्योर वाटर मां प्योर वाटर ठाहियो आहे। असां उन में असां कुझु शयूं यूज़ कयूं आहिनि। असां उनखे साफ़ पाणी, उन मालिक्यूल्स जेके ख़राब मालिक्यूल असां उहे साफ़ कया, उनखे सफ़ा ख़तमु कयो। अहिड़ो मॉडल ठाहियो आहे जंहिंमें असांजी ॿ कंपाउंड्स यूज़ थियल आहिनि। हिकिड़ी इंडस्ट्री हेॾां यूज़ थियल आहे, ॿी हेॾां यूज़ थियल आहे, जंहिंमें असां हिकु इम्प्योर वाटर खे प्योर वाटर असांखे खपे, उन लाइ असां हे गंदो पाणी हाली इम्प्योर वाटर यूज़ कयो। इनजे करे ॿाहिरि थी थिए बाहि हूअं न थिए ऐं हिन में बबल्स विधल आहिनि, उहे एब्ज़ॉर्ब कंदा आहिनि हीट खे। इनजे करे असांखे बाहि बंदि थींदी आहे, असांखे कुझु न थींदो आहे। असां हिकिड़ो छोकिरियूं आहियूं, छोकिरा त अर्शे करे वेंदा आहिनि, बाक़ी गर्ल्स केतिरियूं प्रेम ऐं त इंशाल्लाह असां ई खटींदासीं। इलाही स्कूल से ठाहिया आहिनि, बहितरीन आहिनि सभिनी स्कूलनि जा। हिन में मज़ो आहे ऐं असांखे अहिड़ा प्रोग्राम करणु घुरिजनि, ख़ासि करे छोकिरियुनि लाइ। छोकिरियूं तमामु अॻिते निकिरी वञनि। हीअ बि जेको मुंहिंजो कणिक जी तेलनि जो कमु आहे, इन सां मुंहिंजो ज़ाती इश्क आहे। From Don Public College Gambut, now we are here to represent our projects. Now my project is on acid rain. Acid rain is very dangerous. असांजे मुल्क खे इन जी इनकम वधंदी आहे, असां विज़िटर्स ईंदा आहिनि, असां ज़ू हिते रिप्रेज़ेंट था कयूं। ज़ू में तव्हांखे ख़बर आहे काफ़ी सारा इंडेंजर्ड एनिमल्स अथनि, एक्सटिंक्ट अथनि। असां उन्हनि खे प्रोटेक्ट कंदा आहियूं, फैसिलिटीज़ ॾींदा आहियूं। नो अबाउट द सोलर सिस्टम, उन्हनि खे सोलर सिस्टम जे बारे में ख़बर पवंदी त माना सोलर सिस्टम छा आहे, उहो वर्क कीअं थो करे, उन में कहिड़ा कहिड़ा प्लैनेट्स आहिनि। It has two components, biotic and abiotic. Bio means life, tic means component. Those components which have life are called abiotic components. An example like humans, animals, insects, plants. Means not bio means life, tic means component. Those components which have no life are called abiotic components. Examples are air, water, soil, temperature, etc. असां कोई भी कम आहे असां प्रैक्टिकली उनखे परफॉर्म कयूं था त उनखे सम्झण में वधीक आसानी थींदी। इन में फ़ाइदो इहो आहे त असां डिफरेंट स्कूल जे स्टूडेंट्स स्किल था ॾिसी सघूं त उन्हनि में कहिड़ो स्किल आहे, हुननि में केतिरो पावर आहे, त उहे पंहिंजे माइंड सेट सां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ठाहे था सघनि। चवण आहे अहिड़े प्रोग्राम ऐं अहिड़ियूं शयूं तयारु करण सां शागिर्दनि खे प्रैक्टिकली तौरु फ़ाइदो पवंदो। कैमरामैन GM भट्टीअ सां गॾु हाकिम भट्टी, सिंध TV न्यूज़, गंबट।